फराज बाबा तो तसां गज खरीद करे छजो न त शेर वारा असां सां ठाए ठाए पलांद कना। लाल खान मां बाबा जा दोस्त आहे, मुझे सामू तव्हां सां को विड़े खोयो बर्दाश्त कोन थी। फराज इहो त जवान जो कम आहे जो दुखी महल दुश्मनन जे कम अचे। मूंखे ख़बर आहे त तव्हां दोस्त जे रूप में बाबा जा दुश्मन आहियो ऐं अॼु बि तव्हां दुश्मनी करण आया आहियो। फराज बाबा अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। लाल खान इहा ई ॻाल्हि आहे, मासी साहबा मूंखे सभु कुझु ॿुधायो आहे। फराज असांखे रुगो इहा पक करणी त सोबत फ़कीर जो नालो साहबा कंहिंजे चवण ते वरितो आहे। इहा नज़ीरा जी चाल हुई, बाक़ी बाबा सोबत फ़कीर जो नालो न आहे खयो। बस बस खेर आहे बाबा, हाणे असां इजाज़त था वठूं। उथ शाहू। चङो लाल खान, चङो शाहू। खैरा साहबा खैरा, शाहू ऐं लाल खान वारा पंहिंजा माण्हू आहिनि, तोखे कुझु बि कोन चवंदा। धूड़ आहिनि पंहिंजा माण्हू, मुंहिंजे बचन खे ढोर वांगुरु कुटियो अथनि ऐं मुंहिंजी बेइज्जती कई अथनि। तोखां लाल खान ऐं शाहू वारा माफ़ी वठण अचनि पोइ त बस न। ठहियो भला, ॻाल्हि ही गुड़ करे छॾी। इहो त ॿुधा नज़ीरा जो छा थो करी। तूं मुंहिंजो फिक्र न कर, मां हिते ख़ुशि आहियां। शुक्र कर सेबुअ जे अज़ाब मां जान छुटई। यामुल कॾहिं थी फराज़ जो निकाह करे नज़ीरा सां? सालू खां तलाक मिलंदस पोइ थींदस न फराज़ सां निकाह। सालू त नज़ीरा खे तलाक ॾींदो ई कोन्हे। पोइ छा आहे, न ॾियनि। नज़ीरा मुंहिंजे घर में वेठी आहे, शेर वारा लॻाइनि ज़ोर। नज़ीरा हितां वठी वञनि, ॾिसां मां उन्हनि खे। खणी खणी शेर वारा कंदा न त जेल जी हवा खारींदीसान। कानून में तू कुछ भी नथी शेर वारन जो करे सगी। शेर वारन जी मदद ला नवाब खान वेठो आ। नवाब खान छा कंदो? नवाब खान पंहिंजी धी जी जान छॾाए। इहा ॻाल्हि तूं बि न कर जाबिर। कहिड़ी नवाब खान जी धी तुंहिंजे घर में वेठी आहे? खयो माई साहब खयो, ईअं सम्झ त मुंहिंजी नो पेकनि लाइ घुमण वई आहे, अॼु न सुभाणे मोटी ईंदी। अजाया दिला सां न ॾे जाबिर खान पंहिंजी दिलि खे। इहा नवाब खान वारी धी हाणे तोॾे कोन मोटंदी। माठ करे नज़ीरा जो निकाह कराए छॾ फराज़ सां। चाची जामुल, मासी साहबा खे मुंहिंजी शादी जो फिक्र अलाए छो आहे? मूंखे छा जे लाइ फिक्र वतो आहे? ऐं शेर वारा अलाए छा छा सोचींदा था वतन। असली सिर खणी छॾींदई मता सुभाणे चई त मासी साहबा मूंखे कोन ॿुधायो। साहबा तोखे मां चयो न, शेर वारनि खे जेको वणे वञी कनि। नज़ीरा मूं वटि वेठी आहे, तूं वञी घर पहुच। चङो हाणे वञा थी वञा, ॾिसां त शेर वारनि छा सोचियो आहे। तोबा रुगो वतन था आदमबू कंदा। अरे जटिया पुट एडी कड़ी सट दी दी पा के निकरी पे पिणे पे दी तो मम्मा फोड़ीटा पुते बस हाणे बस चुप कर। ऐं हाणे जी मां चवां उएं ई कर। ऐं मूंखे ख़बर आहे त हाणे करणो छा आहे। लठ बि मरंदी ऐं नांग भी बची वेंदो। बाबा भला ईअं नथो थी सघे त कंहिं तरीक़े सां नज़ीरा खे जाबिर जे घरां कढिजे? न पुट, जंहिं औरत हिकु भेरो इज़त न कई उहा शेर जी कहिड़ी इज़त कंदी। चाचा रमज़ान ॻाल्हि ॿुध, नज़ीरा नफ़रत करण लॻी आहे सभिनी खां, कंहिं बि संदसि इज़त न आहे कई। नज़ीरा चाचे जाबिर वटि कंहिं मक़सद लाइ वई आहे। शेर तूं त चयो पियो त दलील टोड़ाई, सिधी ॻाल्हि इहा आहे त नज़ीरा वञी जाबिर खान सां मिली वई आहे। रहमान, इहा तुंहिंजी भुल आहे। नज़ीरा हाणे असां खां वधीक जाबिर खान खे बेइज़्ज़तो कंदी। शेर नज़ीरा ख्वार ख़राब थी आहे, हाणे तव्हांजी रहंदी न वरी जाबिर खान वारनि जी। न बाबा ईअं न थियणु घुरिजे।
एक भेरो को तो नज़ीरा के समझाए। छाजो समझण, बस पंहिंजी इज्जत ऐं नज़ीरा जी जिलत खां बचाइण लाइ हिकु ई रस्तो बचियो आहे। केड़ो रस्तो? नज़ीरा जो मौत। ना दा शेर, नज़ीरा केड़ी वडी सजा न दियो। इहो इंसाफ ना है। राणी भेण न इंसाफ ऐं इंसानियत जे करे असां लाइ केतिरी कसुकाती आहे। हाणे वधीक सब्र कोन थो थिए। शेर तू बहादुर आहीं। मां तोखे ईअं कोन थो चवां त हक़ीक़त खां अखियूं ॿुधे छॾ। मां इहो ई थो चवां त नाग खे छॾे लीके खे लठियूं न हणो। अदा शेर, ॾो त जाबिर खान जो आहे न। तहां जीअं जाबिर खान जी दुश्मनी में नज़ीरा जो कुर्बानी जी बकरी बणजे। शेर नज़ीरा के मारण में कोई फायदो ना है। मारणो आहे त जाबिर खान के मारणो आहे। तॾहिं वञी असां सुकून सां साह खणंदासीं। मां बि इहो थो चवां जेतिरो जल्द थी सघे जाबिर खे मारियो। सभु प्लान पूरा थी वेंदा। सोनू मां उताग में वेठो आहियां। मूंसां तूं रूबरू मिले। ज़रूरी ॻाल्हियूं करणियूं थी या मुंहिंजे मौत जो मंसूबो ठाहींदी? शाहू तू मनी जा न मनी तो जाबिर खान वारो चोरो जाबिर खान का ॿ हथ मथे थई। सुञाणास तो अदा वॾा सुञाणास तो। गिदड़ वांगुरु थियाणो, लोमड़ी वांगुरु चालाक आ, पर एतिरो बहादुर कोने। लठ बाटे गो भॼी थो वञे। लठ पाठे ऐं कुहाड़ी वारो दौर गुज़रियो शाहू। अॼु जो दौर आंगुर जे इशारे जो थई। चवी सच थो अदा वॾा। बुज़दिल ऐं बहादुर जो फ़र्क़ु ई ख़तम थी वियो आहे। कंहिंजी कोली पहिरियां पहुती। शाला लाल खाना, शाला शाहू, शुक्र आहे मालिक जो तव्हां हिते वेठी। मां पाण तव्हांखे ॻोल्हींदो। बस केरु त आहे? छा थियो आहे? केरु कोन्हे लाल खाना। नवाब खान असां सां ॾाढो ज़ुल्म कयो आहे। परेल ॾांहुं अलाह ख़ैर करे। छो? छा थियो परे लॻे? चाचे सोबत ऐं नवाब खान जी पाण में तूं मामा थी पई ऐं हुन ते मुराद जी ओताक में परेल खे गोलियूं हणी पियो। नवाब खान गोलियूं हणायूं पर परेल ॾांहुं त केरु आहे न? चाचो शहर खणा वियो अथसि ऐं मूंखे अवां ॾे मोकिलियो अथई। हुकुम कर वारस, कंहिं शइ जी ज़रूरत हुजे त ॿुधाए। मूंखे कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे। चाचे न्यापो मोकिलियो अथई त परेल जो अॼु ई अॼु प्लान करणो आहे। वारस परेल जो अॼु ई प्लान करणो आहे। ॿुधा कंहिंजो सिर खणणो आहे। जेको बि वारे में अचे न उनखे लाहे छॾ ऐं जेको बि साम्हूं आयो न उनखे इबरत जो निशानो बणाए नवाब खान ॾे मोकिलिणो आहे। ख़बर आहे न वारस, अॼु नवाब खान सां अहिड़ो हशर कंदासीं नवाब खान जे हाँ में हथ बची वेंदा। तोबा मुंहिंजी तोबा। भाई नक पके में मायूं मूं घणियूं ॾिठियूं पर नज़ीरा जहिड़ी मूं कोन ॾिठी। वही नज़ीरा कहिड़ा ॾुखड़ नहीं वही हुई छा जाबिर खाने कर। वयम त सही पर हलड़ी नज़ीरा हिक लफ़्ज़ जा 10 लफ़्ज़ थी ॿुधाए। वो तो के कंहिं चयो जाबिर जे घर वञे बेइज्जती थी मोटी अचे वती थी दर दर पिनंदी। अड़ी ज़ेबड़ी मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोहो कयो आहे? हां जो मूं अचे मथे वारी खे बेइज्जतो कई थी रुगो करी। ऐं माई छा में तुंहिंजो अछो मथो आहे? हिक बछो वार नज़र कोन थो अचे। खिज़ाबड़ो हणी नई नंढड़ी थी घुमंदी थी वती। वाहे लॻई तोसां त ॻाल्हाइणी गुनाह माण्हू जो ॿिली वांगुरु बूथी पटे थी कढी। ऐं मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, तूं पाण खे जेतिरी चालाकड़ी थी समझी न मां तो जड़िन के पैर खां वठी मथे ताईं चङी तरह थी सुञाणा। बीह तुंहिंजी मुंहिंजी ख़बर पवंदी रुगो नज़ीरा जी ख़बर पवे। मूं तुंहिंजो ॾोहो कयो कहिड़ो आहे? जेतिरी मां तोसां भलाई थी कयां पोइ बि साबा ते शक थी करी। वाह जो तो वटि इंसाफ़ आहे। सेबू साबा के कुछ न चओ, ये बेचारी गरीबड़ी आ। हाँ हाँ गरीबड़ी आ, अशराफड़ी आ। हिन जड़ा तो सजे गोठ में हूंदो ई कोन। जेको कुछ हिन कयो आ न तोखे ख़बर ई कोने। तोखे असल जेरो पूरींदी जेरो। बराबर बुद्धि तो न पंहिंजी ज़ेबड़ीअ जा हवाले। बुधा तो पर अॼु सच चवण जो दौर ई कोन्हे। तव्हां ज़ोर आयो मूंखां ॿिनि सालनि जे विच में मां मर्द कहिड़ो ॻाल्हायां। वञी तो होटल ते चांहि पियां। उथी मां चाहे ते निकिरे था
जीअं हितां नज़ीरा खे कढियो अथई न तीअं ई नज़ीरा हिते पहुचणु घुर्जे न त मुंहिंजो नालो ज़ेबू न अथई। अड़ी मूं नज़ीरा खे कोन भॼायो आहे, मूं शेर खे सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे। इहो शेर कदी बेवकूफ़ बनाई, मां ज़ेबू आहियां ज़ेबू। सालू जे घर अचण खां पहिरीं नज़ीरा हिते घर में हुजे, समझई? अरे लीमा पी कर पी चाय मां वंदा तो खे चाय में न तो मुझो नालो न वठो। अरे चली वई आहे नालो वठा न वठा कहिड़ो फर्क थो पए? हिन कोठे में तो कुतो पे तो सुञाणे। हाँ कुना ये चलो बने ना ये चलो न बुद्धि ये चलो बोलाई कढाई पी मुखा मथे चिन्ह हलंदो कर समझी? वडी खुलनारो सैंडल अटे न जायफनारो इटक मिटक करे हल न वरी बकी हाने चवाए तो हाने वात में एकड़ो अखर भी न लिखराई। केड़ो अखर बुधाए छड़ भला वो अखर ओ जबान में न कढा। मुझो मतलब जैसी मां न चवाए न तैसी एकड़ो लफ्ज भी न ॻाल्हाए जाए। ठीक है मामा बोड़ी डा हाने काडे हलणो आ? अरे निभागा मां इशारन में आउठो समझंदो से। अरे इन ट्रैफिक वारन जा जेकॾहिं इशारा समझा न त 40 जगर चालान न थिया हा। ॻाल्हाए चंडा ॻाल्हाए पर वात सां ॻाल्हाए। चाचा ओ मुझो तर मामा तू गालन के एंकरिंग कर तो करे छडी पाण जली तो न गाला वरी चे तो गाला मां छा कयो? हाणे ॻाल्हाए बुधा केड़े पासे हलणो आ? मेरे आला दादी साजे ते ओला दादी काबे रहते थे ओला दादी तो उते एकड़ो घणो आ उने पर सागड़ी गिट्टी आ वरी गिट्टी अटा एकड़ो वण बीठो आ पेद मुश्किल उने हेठा रस्तो निकरंदो आ। बस बुधा न पाण अग्या थी हल मथी में सूर विझी छड़ियो थई। मथे आ सूर हलंदो जोर खणी क्यों थई? राणा मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। मिठल जे गोलियुनि जो प्लान सोबत ज़रूर कंदो, इन करे थोरो ध्यान सां रहिजो। बाबा साईं हूं ॻोठ जे ॿिन्ही रस्तनि सां पंहिंजा माण्हू बीहारे छॾिया तो बस फ़कीर जे ॻोठ जो कुतो बि असांजे ॻोठ नथो अची सघे। ॻोठ में त को बि अची न सघंदो ऐं हू जेके हारी वीचारा ग़रीब ॿनियुनि में कमु था कनि उन्हनि जो तफ़्सील केरु कंदो? अॼु तव्हां हुकुम कयो राणा मां हारी जी हिफ़ाज़त लाइ वञूं। राणा ॿिया सभु भली ॿनियुनि न हलिया वञनि, तूं सिर्फ़ मासात मीर मोहम्मद जे घर जी हिफ़ाज़त कंदे। बाबा साईं असां वञूं था सोबत फ़कीर जो हिकिड़ो माण्हू असांजे ॿनियुनि मां ज़िंदह वापसि कोन मोटंदो, इहा मुंहिंजी ज़िमेवारी आहे। हेलो खैर ताहिर फोन छो कई अथई? नवाब खान सोनू मुंहिंजे लाइ मथे जो सूर बणिजी वई आहे। छो छा थियो आहे सोनू खे? छा थी चए? जंहिं ॾींहं खां मुराद सोनू असां शादी खां इनकार करे छॾियो आहे उहो असांखे दुश्मन सम्झण लॻी आहे। मुराद सोनू असां शादीअ खां इनकार कयो छो आहे? इहा मुराद खे ख़बर आहे ऐं मुराद तव्हां वटि आहे, पुछी वठोसि। बाक़ी सोनू मुंहिंजे हथनि मां बिल्कुलु निकिरी वई आहे नवाब साहब ऐं फराज़ सां ॻाल्हाइण में लॻी आहे। सोनू फराज़ सां थी ॻाल्हाए? हा उहो बि मुंहिंजे साम्हूं। ऐं ॿी ॻाल्हि ॿुध, सुभाणे सोनू फराज़ खे शहर में घुरायो आहे, हुन सां वञी मिलंदी। न सोनू फराज़ सां न मिलंदी, तूं हुनखे वञण ई न ॾिजां। नवाब साहब मां रोकियमि त सोनू छा मुड़ंदी? त पोइ ठीकु आहे, सोनू जाने मां ॼाणा सोनू फराज़ सां मिलंदी कान। ए हाल वाल वादल शेर वारा छा था चवनि? मुर्सन खे वटसठ वडी लगी पई आहे, असली पेट में मन ही कान था। शेर रहमान जे घर पंध करे करे असली जुती घसाए छड़ी आहे। वो छा करे सकदा? वतन भली घिटी में धूड़ उडारींदा। जाबर खान पंजो वारो वजाए वियो आहे।
जाबिर खान शेर वारनि जे लाइ कुझु सोचो, उन्हनि जा इरादा कुझु ॿिया अथव। कहिड़ा इरादा थो चईं बादल? खोले ॿुधाए। जाबिर खान तव्हां घर अकेलो न छॾियो, शेर वारा कॾहिं बि हमलो करे सघनि था। बादल मां ख़ुशि थींदुसि शेर वारा भल मुंहिंजे मथां हमलो कनि, हिकिड़े मिंट में सॼो मसलो हल थी वेंदो। जाबिर खान शेर वारा घर ते हमलो कंदा ऐं तूं ख़ुशि थींदे मसलो हल थी वेंदो? हाँ ॾिना, तोखे ख़बर ई न आहे जेको कमु मां तलाक ॾियण वक़्तु न करे सघियुसि उहो कमु मां हाणे करे ॾेखारींदुसि, पोइ शेर वारा गोलियो कोन लभंदा। मुराद शहर छो थो वञे? सोनू जी सिक लगी थी? मतलब जेको बि कुर्ब ॾींदो न उनजे लाइ दिलि जा दरवाज़ा खुलियल आहिनि। मुराद हूअं त तोखे मीर मोहम्मद झलींदो आहे, अॼु तोखे मां थी झलियां। असांजे घर न ईंदो करे, नई वरी मूंसां ईअं ॻाल्हाईंदो करे। मंगमल मूं तोसां कुझु ग़लति त कोन ॻाल्हायो आहे, पर हाणे मां ॾिसां पई त तुंहिंजी नियत में खोट अची वई आहे, सम्झई? खोट न मंगमल, मुंहिंजी दिलि में तो लाइ मोहबत वधी वई आहे। मोहबत? मोहबत सिर्फ तू सोनू सां कंदो आहीं। सोनू के दिल मां धिकारे हाणे मुंहिंजे पासे में पनाह वठण थो चाहीं। हनीस बीम जमा हनीस असब तड़का थी वञनि। मुराद के होश में आणण लाइ हिकिड़ी लपाट काफ़ी आहे। कन खोले ॿुध मुराद, मीर मोहम्मद जी ज़ाल आहियां ई आहियां, पर शेर जी भेण बि आहियां। सोबत फकीर कर खबर हमरा जी। यार केरी खबर ॾियां उस्ताद, अॼु राति चढ़ी हो तो बची वियो। फकीर वो हमरा के छड़े तू गोच छो आयो है? साओ असगर उते छॾे आयो आहियां, पैसा ॾोकर ॾेई आयो आहियां। अॼु राति जो बची त चढ़ी वेंदो, जे न त तुंहिंजी मर्ज़ी आहे। चाचा चङो थियो अची, हुकुम कर, छा करणो आहे? अञा तव्हां कुझु न कयो, मूं सम्झो तव्हां बच्चो मूंसां लेटा बि छॾिया हूंदा। चाचा फसलनि में जॾहिं ॿाहिरि हारी कमु था कनि, राणा हुनजी हिफ़ाज़त लाइ हथियार खणी ॻोठ जे ॿाहिरां हमरा हथियारनि था वेठा आहिनि, वारो ई कोन थो मिले। नवाब खान केसिताईं पहिरे में रहंदो? तव्हां छॾियो हुनखे, तव्हां पंहिंजी तयारी वठो। नवाब खान को न को माण्हू मूंखे आणे ॾियो। तव्हां उन नवाब खान खां पुछां त उरे ज़ोरान के कबियो न। सोबत फकीर नवाब खान जे ॻोठ मां कुतो बि कोन थो निकिरे, तो कंहिंसां माण्हू किथां आणे ॾियूं? सोबत फकीर जेकॾहिं थी असलो घणो त पोइ ॾे, ये राणे वारा लेटा था ॾियूं। साहू तव्हां माफ़ करे वियो, जो कमु पाणे वापसि कंदो। सोबत फकीर असांखे कहिड़ो कमु करणो आहे? लाल खान नवाब खान सां मूंखे हिते ई प्लान थियणो आहे न ॻोठ में। कसम पंहिंजे भाइटे खून जे कतरनि जो। नवाब खान मरंदो ऐं उन खून बि हिते ई वहंदो। ज़रूर नवाब खान जो खून वहंदो, पर वो वहाईंदो केरु? तव्हां ॿई नवाब खान जो खून वहाईंदा हो ऐं मूंखे जो करणु हूंदो न, मूंखे पंहिंजी दिलि में रहणु ॾियो। इहे सम्झो लाल खान त नवाब खान जो आख़िरी वक़्तु अची वियो। चङो मां फराज़, तुंहिंजो हिन वक़्तु वञणु ठीकु न आहे। सिज लही वञे पोइ वञजां।
रात जो छो हिन वक्त छो न तोखे अकेलो वेंदो ॾिसी दुश्मन तोसां विड़नि न। बाबा अॼु मां तव्हांजी अखियुनि में पहिरियों दफ़ो ख़ौफ़ थो ॾिसां। का अहिड़ी ॻाल्हि आहे छा? फराज़ हाणे इज्जत जो मसइलो आहे। मूंखे कंहिं पके माण्हू ॿुधायो आहे त शेर वारा नज़ीरा खे अगवा करे उनखे क़त्ल करे छॾींदा, पर मां नज़ीरा खे ज़िंदा ॾिसणु चाहियां थो। बाबा जे इजाज़त ॾीं त मां नज़ीरा खे शहर वठी वञा? न, पाण ते माण्हू न थिए। तव्हां ॿिन्ही जो निकाह थी वञे पोइ वठी वञा। बाबा मूंखे त हाणे ई शहर वञणो आहे। थी सघे थो त 2-4 ॾींहं मां मोटी न अचां। फराज़ मुंहिंजी अलाए छो दिलि चए थी त तूं शहर न वञ। बाबा अॼु तव्हां मूंखे उहे जाबिर ख़ान लॻो नथा जेको हमेशह शींहं वांगुरु गजंदो आहे। अॼु तूं मोल दिलि सां छो थो ॻाल्हाईं? फराज़ मूंखे अलाए कीअं थो लॻे अॼु ॼण कुझु थियण वारो आहे। घटि में घटि तव्हां मुंहिंजो फिक्र न कयो। सोनू मूंखे को बि नुक़सानु न पहुचाए। बसि तव्हां दुआ कयो त जल्द सां जल्द सोनू सां ठाह थियो त जीअं मां हुनखे हिते वठी अचां। सोनू तोखे ठाह करण लाइ शहर घुरायो आहे छा? हा बाबा मूंखे हुनजी ॻाल्हाइण में ईअं ई लॻे। फराज़ जेकॾहिं तूं इहो कमु करे थो अची पोइ त ॾाढो मज़ो अची वेंदो ऐं नवाब जो वाद त हमेशह हमेशह जे लाइ बंदि थी वेंदो ऐं सोनू बि पंहिंजे घर न वञी सघंदी। हा बाबा मुंहिंजी इहा ई कोशिशि आहे। चङो मां हाणे हलां थो। कुछ थियो आहे त सोनू हिते ईंदी। मां ॼण मरी वई आहियां। तोखे ऐं तुंहिंजी पीउ खे अहिड़ा अज़ाब मिलंदा जहिड़ा अज़ाब तव्हां ॿिन्ही मूंखे ऐं सोनू खे ॾिना आहिनि। मुराद तूं सोनूअ सां शादी करण खां इनकार करे छॾियो आहे। तोखां मां इहो त न पुछंदुसि त हुनजी वजह छा आहे। हाजी बाबा तव्हां हिन मामले खे दिलि अंदरि दफ़न करे छॾियो। बाक़ी मूंखे ॿुधायो छा कयो। तोखे सुभाणे फराज़ खे माण जो मौक़ो आहे। हाजी बाबा मौक़नि जो मोहताज न आहियां। जंहिं वक़्तु तव्हां हुकुम कंदो न उन ॾींहुं फराज़ जो लाश अची त पोइ शहर वञ। सुभाणे फराज़ सोनूअ सां मिलण लाइ उनखे उते ई ख़त्म करे छॾ। पर हा या ख़बर कंहिंखे न पए फराज़ तो ख़त्म। हाज़ुर हाजी बाबा सुभाणे तव्हांखे फराज़ जे मौत जी ख़बर मिलंदी।